लतीफ़ जीए शाह सचल सामे जी ॿोली। नओं न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जे ख़िज़मत में हाज़िर आहियां। पराॾो सो सॾु वर वाई जो जेलहीं, पराॾो सो सॾु वर वाईअ जो जेलहीं, हुआ अॻी गॾु ॿुधण में ॿ थियासीं। नओं न्यापो जी नए पैगाम सां हवाउनि जे दोष ते अव्हां जी दिलनि ते असां दस्तक ॾेई रहिया आहियूं नए प्रोग्राम सां। अॼु जो ही प्रोग्राम असां डेडिकेट कयो आहे कवि मास्टर रांझन खे, जेके कंपोज़र बि हुआ, शाइर बि हुआ ऐं पाण ॻाईंदा बि हुआ। उन्हनि जा 100 साल पूरा थी रहिया आहिनि। सनम जनम गढ़ी यासीन सिंध में थियो हो ऐं हिते उल्हासनगर में अची करे उन्हनि बाद में रिहाइश अची अख़्तियार कई। असां उन्हनि जी कुटुंब जी भातियुनि जा थोराइता आहियूं, जिन जो साथ ऐं सहकार असांखे मिलियो आहे। ख़ासि तौर ते संदसि पोटी संगीता जा दिलि जे गहराइयुनि सां असां थोरा मञूं था, उनजो ताबुन रहियो। ऐं असां थोराइता आहियूं सभिनी पंहिंजे ॿुधंदड़नि जा ऐं ॾिसंदड़नि जा नओं न्यापो सां जेके वेझड़ में जुड़िया आहिनि, उन्हनि जी असां दिलि जी गहराइयुनि सां आजियां कयूं था। सिंध आर्काइव जा बि दिलि जे गहराइयुनि सां असां थोरा मञूं था। तव्हांजा राया, तव्हां जूं नेक तमन्नाऊं असांखे अॻिते वधण में हिमत ॾींदियूं ऐं प्रोग्राम खे बहितर तरीक़े तरतीब ॾियण में असांखे सहूलियत थींदी। त उमेदु आहे सिंधियत जे हिन हलचल में असां सां असांजा ॿिया बि सिंधियत प्रेमी जुड़ंदा, जीअं असां नओं न्यापो जे नए पैगाम खे अॻिते वधायूं ऐं पंहिंजे तारीख़ विरसे खे असीं महफ़ूज़ कयूं। ऐं हींअर कवि रांझन जो लिखियलु भगवंती नावाणी जे आवाज़ में हिकु शिव ते भॼन जेको आहे सो पेश करे रहिया आहियूं। तव्हां बि इन सफ़र में संगीत जे असर सां हम सफ़र बणिजो। सदा शिव भोले भंडारी, महादेव भोले भंडारी, ओ बम बम भोले भंडारी, तुंहिंजी बैल ते आहे सवारी। सदा शिव भोले भंडारी, महादेव भोले भंडारी, ओ बम बम भोले भंडारी, तुंहिंजी बैल ते आहे सवारी। सदा शिव भोले भंडारी, महादेव भोले भंडारी, ओ बम बम भोले भंडारी। जेके चवन शिव भोले बस तू तह में राजी आही, भोला ते मेरा जी आही। कष्ट घटी थो दीन दयाला देर न थो दम लाई। कष्ट कटी तो दीन दयाला देर न तो दम लाई। जेके चवन शिव भोले बस तू तह में राजी आही, भोला ते मेरा जी आही। कष्ट घटी थो दीन दयाला देर न थो दम लाई। कष्ट कटी तो दीन दयाला देर न तो दम लाई। के पाणी चाड़न प्यार मझा, के पाणी चाड़न प्यार मझा, के चाड़न गुल हो बुखारी। सदा शिव भोले भंडारी, महादेव भोले भंडारी, ओ बम बम भोले भंडारी, तुझी बैल के आहे सवारी। सदा शिव भोले भंडारी, महादेव भोले भंडारी, ओ बम बम भोले भंडारी।
पी मस्तीअ में कंहिंजो ध्यानु लॻाइनि सूमर जी ॾींहुं विर्त रखी प्रसाद प्रेमी विरहाइनि प्रसाद प्रेमी विराहिनि के भंग जा प्याला पी मस्तीअ में कंहिंजो ध्यानु लॻाइनि हे भंग जा प्याला पी मस्तीअ में कंहिंजो ध्यानु लॻाइनि दुखड़ा तिन जा दूर गए दुखड़ा तिन जा दूर गए आई पर उपकारी सदा शिव भोले भंडारी महादेव भोले भंडारी बम बम भोले भंडारी तुझी बैल की आहे सवारी सदा शिव भोले भंडारी महादेव भोले भंडारी बम बम भोले भंडारी स्वाली की न करी तो खाली सबजी आस पुजाई भोला सबजी आस पुजाई ए रंग जीव्या के भर जीव्या राजन सा तू ही रहाई हे रंग जीव्या के भर जीव्या राजन सा तू ही रहाई स्वाली की न करी तो खाली सबजी आस पुजाई भोला सबजी आस पुजाई ए रंग जीव्या के भर जीव्या राजन सा तू ही रहाई हे रंग जीव्या के भर जीव्या राजन सा तू ही रहाई झर जंगल में बढ़िया मंदर में झर जंगल में बढ़िया मंदर में जपे तो खिनर लारी सदा शिव भोले भंडारी महादेव भोले भंडारी बम बम भोले भंडारी तुझी बैल की आहे सवारी सदा शिव भोले भंडारी महादेव भोले भंडारी बम बम 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 भोले भंडारी सिंधू धरती पीरनि फ़क़ीरनि जी धरती रही आहे जिते शाह सचल सामी बेदिल बेकस साईं बसण शाह साधू वासवाणी संत कंवरराम अनेक महापुरुषनि जनम वरितो ईअं त रोहिड़ी सखर खे 1.25 लख पीरनि फ़क़ीरनि दरवेशनि जे धरती करे कोठियो वियो आहे सिंध जे पवित्र धरतीअ ते 24 अगस्त 1920 ते ॻड़ी यासीन में संदन जनम थियो ऐं उन्हनि जे पिता जो नालो मोतीराम मेहरचंद वलेछा ऐं माता जो नालो तमी वलेछा हो इब्तिदाई तालीम बि सिंध में पिराई मास्टर रांझनि ते कला जी देवी मां सरस्वती जी महर रही हू शाइर ॻाईंदड़ फ़नकार ऐं कंपोज़र बि हुआ शाह लतीफ़ जा शहदाई खेनि 3 ॿार हुआ वॾो पुटु मोहनदास वलेछा ॿियो श्याम ऐं धीअ इंदिरा मास्टर रांझनि जा चाहक हिंद सिंध विलायत में 100 साला जशन सिक ऐं श्रद्धा सां मल्हाइण जूं तयारियूं करे रहिया आहिनि ऐं अलॻि अलॻि जॻहियुनि ते प्रोग्राम थी रहिया आहिनि कला जी देवी मां सरस्वती जी ॾाढड़ी रांझनि ते महर रही कवि रांझनि ऐं परसराम जा ॿिन्हिनि खे सूफ़ी संत रोचल दास जी आसीस मिली ॿई आला दर्जे जा शाइर ऐं गुरू भाई हुआ कवि रांझनि जा कलाम हिंद सिंध जे नंढे वॾे कलाकार ॻाता आहिनि नौ न्यापो तहत राम पंजवाणी जे आवाज़ में कवि रांझनि जो कलाम बि ॿुधाईंदासीं ऐं अदबी पोरे ऐं उन्हनि जे विरसे खे अॻिते वधाइण जो ज़िक्र कंदासीं इन खां पहिरीं संदन वॾे पुटु मोहनदास वलेछा रांझनि जे संगीत जे सफ़र ते रोशनी विझंदे फ़रमायो त सिंध में ॿारड़नि खे बि संगीत जी सिख्या ॾिनी ऐं पाण बि लिखंदा ऐं ॻाईंदा हुआ।
असांजा पूजनीय शुरूअ खां ई पाकिस्तान खां वठी ॿारनि खे सेखारींदा बि हुया हारमोनियम ऐं ॻाईंदा बि हुया ऐं लिखंदा बि हुया। हुननि जी लिखणीअ में अहिड़ी त सुठी ऐं सवली सुरीली आहे जो सुठे नमूने लिखनि बि पाण ॻाइनि बि पाण ऐं हर कंहिं सिंधीअ खे कंहिंखे बि सम्झ जे ख़्याल खां उहे गीत अॼु बि सॼे दुनिया में वर्ल्ड में पूरे में सभिनी हंधि इहे गीत हलंदा। गमी हुजे, ख़ुशी हुजे, कहिड़ो बि मौक़ो हुजे, शादीअ जो मौक़ो हुजे, गज़ल हुजनि, कवालियूं हुजनि, सभु ॻाईंदा हुआ। अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया, अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया। कोई राजा को फकीर बाजीगर जी बाजिया, कोई राजा कोई फकीर बाजीगर जी बाजिया। अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया, अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया। कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे, कंहिंखे लख ॾेई तो लाल करे, कंहिंखे कख ॾेई कंगाल करे। ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे, ॾोह असांजा कीन ॾिसे शल पंहिंजी महर करे। अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया, अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया। तौबा कर ऐं तकबर छॾ कर निवड़त ज़रे ज़रे, ओ तौबा कर ऐं तकबर छॾ कर निवड़त ज़रे ज़रे। कंहिंजे लाइ तो कूड़ करे वेद ख़ाली हथड़ा धरे, ओ कंहिंजे लाइ तो कूड़ करे वेद ख़ाली हथड़ा धरे। अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया, अला जे छामे राज़िया, अला जे कैसा राज़िया। राज़ी रहो रज़ाती अॼु जे प्रोग्राम जो उनवान रांझण जे गीत ते आधारित आहे। राम पंजवाणी जी आवाज़ में कलाम खां पोइ उन्हनि जे संगीत ऐं तख़लीक़ी सफ़र जो ज़िक्र कंदासीं। उन्हनि जा ऑडियो वीडियो बि निकिता आहिनि त किताब बि पब्लिश थिया आहिनि। मास्टर रांझन जी पहिरीं ऑडियो कैसेट राग सां रिझाए बेहद मक़बूल थी ऐं 60 वारे ॾहाके में शाइरी जो किताब रांझन जूं रिहाणियूं पब्लिश थियूं ऐं ॿियो किताब राग सां रिझाए जंहिंमें भॼन, गीत, कवालियूं उहे शामिल आहिनि। इहो संदन पुटु मोहन वलेछा छपायो ऐं संदन ज़ाल भावाबाई पंहिंजे पति जे यादि में अर्पण कयो आहे। इन किताब जी वॾी ख़ासियत इहा आहे त हर गीत कंहिं न कंहिं राग रागणी ते आधारित आहे। जीअं अलाए जे छामे राज़िया, इहो कलाम राग पहाड़ी ते आधारित आहे ऐं इन में कुल 95 गीत, भॼन, कवालियूं ऐं कलाम शामिल आहिनि। अहिड़ी तरह राग कोहारी, राग भैरवी, राग तिलंग सभु गीत कंहिं न कंहिं राग रागणी ते आधारित आहिनि, जंहिंमां संदन संगीत जे राग रागणियुनि जी मालूमात, अभ्यास ऐं संगीत जे साधना जी ॼाण पवे थी। मास्टर रांझन प्रोफेसर राम पंजवाणी, पारू चावला, राम अख्तरी सां संगीत ज़रिए सिंधियत जे हलचल सां सरगम तौरु जुड़ियल रहिया ऐं उन्हनि जे विरसे जी वारसी कंदे मास्टर रांझन जे यादि में संदसि वॾे पुटु उल्हासनगर में 2015 में मास्टर रांझन सिंधु भवन क़ाइमु कयो आहे, जिते ॻाईंदड़ फ़नकार ऐं कलाकारनि खे पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो पेश करण लाइ हिमथाए पियो वञे। 100 साला जश्न जे मौक़े ते नौ न्यापो तरफ़ां खिराइजी अक़ीदत पेश करे ॾिया आहियूं। संदन पोटी संगीता नई टही जे ॿारनि खे पंहिंजे विरसे खां वाक़ुफ़ु कराइण लाइ इन जे हलचल खे अॻिते वधाए रही आहे। उन्हनि जे तासरात खां पोइ अमां खे कवि रांझन जी आवाज़ में कलाम ॿुधाईंदासीं। नमस्ते, मां संगीता सुखवानी। मां तमामु वॾभागी आहियां जो जग प्रसिद्ध कवि, गायक
ऐं संगीतकार मास्टर रांजन साहिब मुंहिंजा ॾाढा साहिब आहिनि। मूं हिननि खे नंढे हूंदे ॻाईंदे वॼाईंदे ऐं रियाज़ कंदे ॾिठो, जेके तमामु मिठड़ियूं यादियूं हुननि जूं मूंसां गॾु आहिनि। मास्टर रांजन नंढे हूंदे खां ई कविताऊं लिखंदा बि हुया, ॻाईंदा बि हुया ऐं हिननि संगीत में ॾाढी सुठी शिक्षा वरिती। हिननि खे राग रागड़ियुनि जी सुठी ॼाण हुई। नंढे हूंदे खां वठी हिननि जेको लिखणु चालू कयो, पंहिंजे ज़िंदगीअ जे आख़िरी वक़्त में बि लिखंदा रहिया। हिननि जूं कविताऊं देश विदेश में ॾाढियूं लोकप्रिय आहिनि। हिननि हर सब्जेक्ट ते कविता लिखी आहे, जेका तमामु पंहिंजो पाण में हिकु सुठी ॻाल्हि आहे। मास्टर रांजन जो हिकिड़ो ख्वाबु हूंदो हुयो कि अहिड़ी का नंढी जॻह हुजे जिते 4 सिंधी गॾजनि, सिंधी गीत संगीत जी महफ़िल थिए ऐं हिक ॿिए सां रूरु कनि। मुंहिंजे पिता श्री मोहनदास वलेचा मुंबईअ जे भरिसां उल्हासनगर में हुननि जे यादि में हिकु सिंधु भवन अॾायो 2015 में, जंहिंजो नालो आहे मास्टर रांजन सिंधु भवन, जिते हर महीने जे 3 आर्तवार ते सॼे देश भर मां कलाकार अचनि था ऐं पंहिंजी हाज़िरी ॾियनि था। साण साण नवनि कलाकारनि खे बि उते ॻाइण जो, सुठनि म्यूज़िशियन सां गॾु चांस थो मिले। न सिर्फ़ु एतिरो, पर मास्टर रांजन सिंधु भवन में हर कार्य चैरिटी में थिए थो, जेको श्री मोहनदास वलेचा कनि था। सिंधियत खे अॻियां वधाइण लाइ, नंढी टईअ में सिंधियत जी राह ॾेखारण लाइ, नंढी टईअ ताईं असांजो वरसो पहुचाइण लाइ समर कैंप लॻे थी, जिते ॿारनि खे सिंधी ॻाल्हाइण लिखण पढ़ण सां गॾु खेनि सिंधी गीत, कविताऊं ऐं सिंधी कल्चर सां रूबरू कयो थो वञे। ख़ासि प्रोजेक्टर जे ज़रिए ॿारनि खे सेखारियो वेंदो आहे कि भॻत कीअं पवंदी आहे, चेटीचंड जो मतिलबु छा आहे, असांजा झूलेलाल जो जनमु कीअं थियो, उन्हनि जी सॼी कहाणी ऐं असांजा वीर हेमू कालाणी, उन्हनि जे बारे में उन्हनि खे सॼो ॿुधायो वेंदो आहे। ऐं ॿार बि ॾाढे चाह सां इहो सभु सिखंदा आहिनि। ऐं हिकु तमामु सुहिणी कल्चरल इवेंट रखी वेंदी आहे, जंहिंमें ॿार निज सिंधी गाननि जे क़िस्मनि ते पेश कंदा आहिनि पंहिंजो प्रोग्राम। सिंधी फैंसी ड्रेस कॉम्पिटिशन थींदी आहे, जंहिंमें ॿार निज सिंधी डायलॉग्स चवंदा आहिनि। ऐं ॿियो घणियूं ई ॿारनि खे बहिराणो सेखारियो वेंदो आहे, जेको पोइ ॿार पाण बि कढंदा आहिनि ऐं बहिराणे जी धूम ते ॿार नचंदा टपंदा आहिनि। त कुल मिलाए मास्टर रांजन सिंधु भवन में सिंधियत सां जुड़ियल लॻभॻि सभई कार्यक्रम कया वेंदा आहिनि। न सिर्फ़ु एतिरो, पर उतां जे शहरवासियुनि सां गॾु घणाई ॿिया मनोरंजन कार्यक्रम पिणु कया वेंदा आहिनि। ऐं उतां जे स्कूलनि सां गॾिजी करे इंटर स्कूल कॉम्पिटिशन बि थिए थी, जंहिंमें घणाई स्कूल भाॻ वठंदा आहिनि ऐं इन्हनि ॿारनि खे सुठा जज करे उन्हनि खे इनाम इकराम ऐं ट्रॉफियुनि सां नवाज़ींदा आहिनि। त मां ॾाढी ख़ुशनसीब आहियां, असांजी भेण मुंहिंजी दीदी वीना शिरंगी इहो क़दम खयो आहे ऐं हिननि जा घणाई जेके हिननि प्रोजेक्ट्स आहिनि, जेके हिंद सिंध जे मशहूरु हस्तियुनि ते, हिंद सिंध जे साहित्यकारनि ते, कलाकारनि ते हिननि जेके एपिसोड्स ठाहिया आहिनि, मां तहे दिलि सां हुननि खे वाधायूं थी ॾियां ऐं तमामु ख़ुशि थी थियां त इहो क़दम हुननि जो अॻिते हलंदो रहे। भेण वीना शिरंगीअ खे इन ॻाल्हि जे लाइ बेहद बेहद वाधायूं। जय झूलेलाल। जय कमल राम जय कमल राम जय कमल राम जय जय कमल राम जय कमल राम जय कमल राम जय आस दुनिया जा सरे दौर कमर आस दुनिया जा सरे दौर कमर ओ सिंधुनिया जा हिंदुनिया जा सखी सरदार कमर जय कमल राम जय कमल राम जय कमल राम जय। कवि रांझन खे सिंध में संदसि चाहक फ़क़ीर रांझन करे बि कोठिन। शाइर, ॻाईंदड़ फनकार ऐं कंपोज़र रांझन जे 100 साला जश्न जे मौक़े ते राज़ी रहो रज़ा ते नौ न्यापो जे प्रोग्राम में श्रद्धा जा गुल पेश कंदे उन्हनि जे पोरीअ खे सलाम करियूं था, जिन ते असांखे नाज़ आहे। जे न सुञाणनि सच खे ॿिए न तिनी वटि, अमुल खे अधु करे पाणे हणंदा पट, भॼी महर तिनी वटि पिन जे पारखू पारिस जा।
राज़ी रहो रज़ा ते प्रोग्राम खे अलविदा कंदी संगीत जे सफ़र में अव्हां खे हम सफ़र बणाईंदे ईंदड़ प्रोग्राम ताईं मां वीना श्रृंगी इजाज़त वठी रही आहियां। साथ सलामत। मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते मुंहिंजी बेड़ी अथई विच सीर ते पलव पायां थी मां ज़िंदगीर ते पल्लो पाया थी मां ज़िंदगीर ते बासूं बासियां थी मां ज़िंदगीर ते बासूं बासियां थी मां ज़िंदगीर ते ज्योतिन वारा लाल उडेरा ज्योतिन वारा लाल उडेरा केई कने था तो दर भेरा कने था तो दर भेरा तुंहिंजी महर अमीर फ़क़ीर ते तुंहिंजी महर अमीर फ़क़ीर ते पलव पायां थी मां ज़िंदगीर ते पल्लो पाया थी मां ज़िंदगीर ते